सामूंडी लंघ हुरमज़ लाइ आलमी इतिहाद ठाहिण जी अमेरिकी कोशिशुनि खे वॾो धकु। ट्रंप जी अपील ते आलमी ताक़तुनि पारां घटि मोट। जापान जंगी जहाज़ मोकिलण खां इनकार करे छॾियो। चीन जो फ़ौजी इतिहादी में शामिल थियण बदिरां रुॻो तामीरी किरदारु अदा करण जो फ़ैसिलो। फ्रांस पारां अॻु में ई इनकार। बरतानिया जो ड्रोन मोकिलण ते ग़ौर। आबनाए हुरमज़ जी सूरतहाल ते अमेरिका आलमी सतह ते अकेलाई जो शिकार थियण लॻो। अमेरिकी सदर धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं नेटो मुल्कनि आबनाई हुरमज़ खोलण में अमेरिका जी मदद न कई त नेटो जो मुस्तक़बिल इंतहाई ख़राब हूंदो। ट्रंप में हिम्मत आहे त अमरीकी नेवी मोकिले ॾेखारे। पाकिस्तान इनक़लाब पारां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे चैलेंज। असां अञा ताईं 10 साल पुराणा मिज़ाइल इस्तेमालु करे रहिया आहियूं। जदीद मिज़ाइल टेक्नोलॉजी खे अञा हथ बि नाहे लॻाए वियो। ईरानी परॾेही वज़ारत पारां अमरीका सां ॻाल्हियुनि या जंग बंदी जो इम्कान रद्द। ईरान जी परॾेही वज़ीर जो फ्रांसीसी हममनसब सां फ़ोन ते राब्तो। अमेरिका ऐं इसराइल जा विच ओभर में क़दम बदअमनी जो कारण करार। अब्बास इराक़ची नार मुल्कनि में शहरनि ते थियल हमलनि जी गॾियल जांच कराइण जी आछ करे छॾी। संदसि चवण आहे त ईरान जा हमला क़ाबिज़ फ़ौजनि जे अॾनि ताईं महदूद आहिनि। ईरानी हमलनि खे ॿियनि मुल्कनि ते हमिलो न सम्झियो वञे। अरब मुल्कनि में शहरनि ते हमलनि में इसराइल मुलविस थी सघे थो। अमेरिका ईरान जे शाहिद ड्रोन जहिड़ो ड्रोन तयारु करे वरितो आहे। अमेरिकी ड्रोन अरब मुल्कनि ते हमले लाइ इस्तेमालु कया पिया वञनि। जंग जो ख़ात्मो तॾहिं थींदो जॾहिं ॿीहर हमला न करण जी ज़मानत ॾिनी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्लिमानी पार्टी जो इजलास। सदर आसिफ अली ज़रदारी, ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी, फरियाल टालपुर ऐं ॿियनि जी शिरकत। सदर आसिफ अली ज़रदारी पारां वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं संदसि काबीना ते एतमाद जो इज़हार। संदसि चवण आहे त वॾे वज़ीर मुराद अली शाह जी टीम बहितरीन कमु करे रही आहे। ॾुखियुनि हालतुनि में बि अवाम खे मुमकिन हद ताईं रिलीफ ॾिनो वञे। हिन वक़्तु जंग जूं हालतूं आहिनि, असांखे मुतहद रहण जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक़्तु दुनिया में जंग जी सूरतहाल आहे। जंग वारनि हालतुनि में सभिनी सियासतदाननि खे हिक पेज ते हुजणु घुरिजे। मां सिंध हुकूमत जी कारकर्दगी खां ख़ुशि आहियां। मसइलनि बावजूदि सिंध जो वॾो वज़ीर सूबे जो केस विढ़ियो आहे, जेको साराह जोॻो आहे। ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि ख़िते जे बदन सूरत हाल खे नज़र में रखंदे मुल्क में ग़िज़ाई सूरत हाल ऐं शयुनि जी बरामदात बाबति इजलास। पाकिस्तान में रोज़मरह जे शयुनि जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, कंहिं बि शइ जी खोट नाहे। ब्रीफिंग। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त मुल्की ग़िज़ाई ज़रूरतुनि लाइ शयुनि जी घुर्ज ऐं सिप्लाई जी मुकमल निगरानी कई वञे। आलमी सिप्लाई चीन मुतासिर थियण सां ख़िते में पाकिस्तानी शयुनि जी बरामद जी सघ में इज़ाफ़ो थियो आहे। मौजूदा सूरत हाल में नार वारनि मुल्कनि खे घुर्बल शयुनि जी फ़राहमी ऐं ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ जो ख़्यालु रखियो वञे। पाकिस्तानी ग़िज़ाई ज़रूरतुनि खे मुतासिर करण खां सवाइ जझी मिक़दार में मौजूदु शयुनि जी नार वारनि मुल्कनि में बरामद लाइ जामे हिकमत अमली जोड़ी वञे।